अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टुडे स्टॉक सां गॾु आऊं आहियां अव्हां जी मेज़बान फरहा औरंगज़ेब। नाज़रीन, अॼु हिन प्रोग्राम में असां जिनसी ॾाढाई जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। नाज़रीन, त जीअं अव्हांखे ख़बर आहे त ॿार अमण जी नेण जो ठार हूंदा आहिनि ऐं घर जे अंगण ते जॾहिं ॿारनि खे रांदियूं कुॾींदे बातियूं ॿोलींदे ॾिसी न रुॻो अमण जी दिलि बाग बहार थींदी आहे, पर हर इंसान जी दिलि बाग बहार थी वेंदी आहे। पर अहिड़ा वहशी सिफ़त इंसान बि हिन दुनिया में मौजूदु आहिनि जेके नंढनि ॿारनि खे जिनसी हवस जो निशानो बणाइण बाद उन्हनि ॿारनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾींदा ऐं अहिड़ा कलूर जेके माण्हू कनि था उन जो कहिड़ो कारण आहे, हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण लाइ असां स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर तजिया निगार जनाब फैज़ ब्रोही साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर? ठीक थैंक यू आहे वेरी मच। सर। असां हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट तयारु कई आहे हिन सॼे इशू ते। पहिरियों उहा रिपोर्ट ॾिसंदासीं, पोइ हिन प्रोग्राम जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी रिपोर्ट असां तयारु कई आहे, पहिरियों उहा रिपोर्ट ॾिसंदासीं, उनखां पोइ असां प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। सिंध समेत समूरे मुल्क में मासूम ॿारनि खे हवस जो निशानो बणाइण ऐं खेनि क़त्ल करण तोड़े तशद्दुद जो निशानो बणाइण जे वाक़िअनि में तेज़ी सां वाधारो अची रहियो आहे, जंहिं करे ॿार पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था, जॾहिं त संदनि वालिदैन बि बचड़नि जे गैर महफ़ूज़ हुजण सबबि अज़ियत मां गुज़री रहिया आहिनि। हिकु रिपोर्ट मूजिबि मुल्क में लॻभॻि रोज़ानो 12 ॿारड़ा जिनसी तशद्दुद जो निशानो बणिजनि था। हिकु समाजी तंज़ीम जी रिपोर्ट मूजिबि हलंदड़ साल जे जनवरी खां जून ताईं 2211 ॿारनि खे वहशीपणे जो निशानो बणायो वियो, जिन मां 21 ॿारड़नि खे ॾाढाई बाद बेदर्दी सां क़त्ल पिणु कयो वियो। 320 ॿारनि सां जिनसी ॾाढाई जी कोशिश कई वई। सभ खां वधीक पंजाब में 1564, जॾहिं त सिंध में 338 ॿारनि खे हवस जो निशानो बणायो वियो, पर पुलिस रुगो 1961 वाक़िअनि जा केस दाख़िल कया ऐं 224 केस रजिस्टर्ड न थी सघिया। हलंदड़ साल जे गुज़िरियल 6 महीननि यानी जनवरी 2022 खां जून 2022 ताईं बर्बरीअ जो निशानो बणियल ॿारनि में 1004 नींगरियूं ऐं 1207 नींगर शामिल आहिनि, जॾहिं त 41 नींगरियुनि ऐं 87 नींगरनि खे इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो वियो। 10 छोकिरनि ऐं 11 छोकिरियुनि खे जिनसी हवस जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। मुल्क में ॿारनि सां जिनसी ॾाढाई जा सभ खां वधीक 1564 वाक़िआ पंजाब में पेश आया। ॿिए नंबर ते सिंध में 338 ॿारड़नि ऐं ॿारड़ियुनि खे जिनसी हवस जो निशानो बणायो वियो। इस्लामाबाद में 199, खैबर पख्तूनख्वा में 77, बलोचिस्तान में 23 ऐं आज़ाद कश्मीर में 10 नंढी उमिरि जे ॿारड़नि खे हवस जो निशानो बणायो वियो। गुलनि जड़नि ॿारनि सां ज़्यादती जा वाक़िआ ॻोठनि जी भेट में शहरनि अंदरि वधीक पेश आया। शहरनि में 52%, जॾहिं त ॻोठनि में 48% ॿारनि खे जिनसी हवस जो निशानो बणाइण जा वाक़िआ पेश आया। शहरनि में 1159 ऐं ॻोठनि में 1052 ॿारनि खे ॾाढाई जो निशानो बणायो वियो। पाकिस्तान ॿारनि जे हक़नि वारे कानून ते सही कंदड़ मुल्कनि में शामिल आहे, जंहिं तहत हर 5 सालनि में ॿारनि जे हक़नि बाबति गॾियल क़ौमुनि में रिपोर्ट जमा कराइणी हूंदी आहे। पर असांजे ॾह में ॿारनि सां जिनसी तशद्दुद ऐं ॿियनि हक़नि जी लताड़ जे हवाले सां 90% केस रिपोर्ट ई नथा थियनि। जेके रिपोर्ट थियनि था उन्हनि में घणनि खे इंसाफ़ ई नथो मिले। ॿारनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां हिन वक़्तु काराइता क़दम खणण जी ज़रूरत आहे। ॿारनि खे वहशियुनि खां बचाइण लाइ सख़्त कानून जोड़ण, गुलनि जड़नि ॿारड़नि ते मुसीबत जा पहाड़ किराईंदड़ जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण ऐं समाज में ॿारनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण जे हवाले सां जागरता मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। न रुगो एतिरो, पर असां सभिनी खे बि ॿारनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां वसअहर किरदार अदा करण जी ज़रूरत आहे। जी नाज़रीन, अव्हां उहा रिपोर्ट ॾिठी। सर, अव्हां बि उहा रिपोर्ट ॾिठी। सर, मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे त उहे कहिड़ा गैर इंसानी किरदार आहिनि जेके गुलनि जड़नि ॿारनि खे हवस जो निशानो बणाइण बाद उन्हनि खे मौत जी वादीअ ॾांहुं धिके छॾनि था? थैंक यू मिस फरा। मुंहिंजे ख़्याल में थोरो मां इंट्रो में गुज़ारिश करे वञा
हिकिड़ो त तमामु बहितरीनु टॉपिक अॼु असां डिस्कस कयूं पिया जी ऐं असां गॾु एक्सपर्ट्स बि हूंदा उन्हनि जी सां पाण ॻाल्हाईंदासीं। ही मां सम्झां थो त पूरी दुनिया में ॾिठो वञे त जेकर असां पंहिंजे मुल्क जी बि ॻाल्हि कयूं, नंढड़ा ॿार जेके हूंदा आहिनि उहे जी असांजो महिमार हूंदा आहिनि, असांजो फ्यूचर बिल्कुलु हूंदा आहिनि, असांजे घर मुआशरे जी जेका ख़ूबसूरती आहे उहा ॿारनि सां हूंदी आहे। बिल्कुलु पर ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे मुल्क में जेकॾहिं असां रिपोर्ट्स ॾिसूं त एवरेज ही 2022 जी ॻाल्हि आहे, रोज़ 12 ॿार जेके आहिनि उहे जिनसी तशदुद जो निशानो बणिजनि था। बिल्कुलु सही उन जा कहिड़ा कारण, जेको मां पुछियो त कहिड़ा कारण आहिनि, मां सम्झां थो त को बि नॉर्मल माण्हू अहिड़ी किरियल हरकत नथो करे सघे। जी हिकिड़ा ज़हनी मरीज़ जेके जिन वटि इल्मु न आहे, शऊर न आहे, उहे ई अहिड़ो कुदो कमु करे सघनि था। बिल्कुलु सही हाणे इन में असां वटि हिकिड़ो त इहो आहे त हिकिड़ो त माण्हुनि में शऊर कोन्हे, असांजे मुआशरे में माण्हुनि में एतिरी आगाही कोन्हे। हू जेकॾहिं असां ॾिसूं त तक़रीबन जेकॾहिं 200 केसिस थियनि था जी चाइल्ड अब्यूज़ जा, त उन मां 70% जेके उहे मेल जेके आहिनि, जी छोकिरा आहिनि, उन्हनि सां वाक़िआ जी थियनि था। बिल्कुलु उहे बि तक़रीबन कोई 5 खां 10-15 साल जा ॿार जी आहिनि। ऐं वरी जेके नियाणियूं आहिनि नंढड़ियूं, उहे 8 खां 14 सालनि जूं नियाणियूं आहिनि, उन्हनि सां इहो जिनसी तशदुद थिए थो। ऐं उन खां पोइ वरी जहिड़े नमूने सां असां ॾिठो आहे त जेकॾहिं हिकु ॿ केसिस पोयनि सालनि में थिया, जीअं हिकिड़ो कंदकोट में हिकिड़ो वाक़ियो जी थियो, या हाणे कुझु ॾींहं पहिरियां हैदराबाद वारो वाक़ियो आहे। त जी माना अहिड़ा वाक़िया आहिनि जो माण्हू इंसानियत जेका आहे उहा शर्म सार थी वञे। त माना बिल्कुलु हिकिड़ा लिंक कांडाईंदड़ वाक़िया आहिनि। इन में मां त जेके असांजा रियासती इदारा आहिनि, आउं त सम्झां थो त दे आर रिस्पॉन्सिबल, छाकाणि त तव्हां जेकॾहिं कानून ते सख़्ती सां अमल दरामद थिए त शायदि अहिड़े क़िस्म जा वाक़िया कोन थियनि। असां वटि कानून आहे, पर कानून ते अमल दरामद कोन थो थिए। असां वटि सिर्फ़ु इहो न आहे त कंहिं ॿार खे जेको आहे सो जिनसी तशदुद जो निशानो बणाए, जेका हुनखे हवस जो निशानो बणाए, उन खां पोइ उनखे मारियो वञे थो या अहिड़े क़िस्म जा केसिस। पर असां वटि त जेके चाइल्ड अब्यूज़ जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। जी जेकॾहिं को हिकिड़ो ॿारु आहे, उनखे जेकॾहिं तव्हां जीअं असां वटि बॉन्डेड लेबर जो आहे, जी त असां ॿारनि खे किथे घरनि में एज़ अ मुलाज़िम रखंदा आहियूं। उन खां पोइ उन्हनि जा जेके राइट्स आहिनि, जी तव्हां मुलाज़िम ॿार आहे त ॾिसो न, हिकिड़ो ग़रीब फैमिली वारा आहिनि, उनखे हिकिड़ो वॉलंटियरली किथे वञी कंहिं वटि छॾनि था, मिट जी माइट वटि, त भई हिनखे हिकिड़ी हू इन कमिटमेंट सां त असां पढ़ाईंदासीं जी बि, जी लटे कपिड़े जो बि ख़्यालु कंदासीं, राइश खाधे पीते जो। पर ईअं थींदो कोन्हे। उहे ॿार जेके आहिनि उन्हनि सां मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि उहे उते तशदुद थींदो आहे, उन्हनि जा जेके ह्यूमन राइट्स वायोलेशन थींदी आहे। मां सम्झां थो त असांखे एज़ अ सोसाइटी मेंबर्स सर असांजी मां इहा ज़िमेदारी बि थिए थी त असां इन शयुनि खे जेको आहे सो जी सर हिते मां तव्हांखे इंटरप्ट कयां थी। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि अॻूणा सेक्रेटरी आहिनि सिंध गवर्नमेंट जा, अली हसन ब्रोही साहब असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। सर इहो ई साॻियो सवाल मां अवां सां बि कंदमि त उहे कहिड़ा ग़ैर इंसानी किरदार आहिनि, या उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके गुलनि जहिड़नि ॿारड़नि खे हवस जो निशानो बणाइण खां पोइ उन्हनि खे जेको आहे मौत जी निंड सुम्हारे छॾनि था। वालेकुम सलाम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में चाइल्ड अब्यूज़ जेका आहे उहा सिर्फ़ु सेक्सुअल अब्यूज़ न हूंदो आहे। उन में डोमेस्टिक जेके आहिनि अब्यूज़ आहिनि, जेके डोमेस्टिक वायलेंसिस आहिनि, इन में ओवरऑल जे ॾिसिजे त असांजो मुआशिरो जेको आहे न, जीअं फैज़ साहब इहा ॻाल्हि कई त हिकिड़ी त असांजी जेका आहे कानूनी तौर ते उन्हनि खे चेक नथो कयो वञे, जंहिंमें जेको आहे अॼु ताईं मां न ॿुधो आहे त एतिरा केस असां ॾिठा त मदरसनि में जेके ॿारनि सां बदसलूकी थींदी आहे, सेक्सुअल जेको अब्यूज़ थींदो आहे, जिनसी तशदुद जेको थींदो आहे, उन जो अॼु ताईं मूं अञा ताईं ॿुधो कोन्हे त को केस पुॼाणी ते पहुतो हुजे या उनखे कंहिं परसू प्रॉपर तरीक़े सां कयो हुजे। ॿियो इहो आहे त जेके ॿार आहिनि जेके डोमेस्टिक वायलेंस में अचे थो त ॿार जेके नंढड़ा हूंदा आहिनि उहे ड्राइवर उन्हनि खे स्कूल वठी वेंदा आहिनि, ऐं ॿियो जेके आहिनि नौकर जेके घर में आहिनि उहे ॿारनि सां गॾु हूंदा आहिनि, उन्हनि खे एक्सेस हूंदो आहे ॿारनि ते, त उन खे बि उहो जेको आहे ॿार खे एब्यूज़ करे सघनि था। ऐं कोई बि क़िस्म जो जेको ग़लति रवैयो ॿारनि सां उहो चाइल्ड अब्यूज़ आहे, चाहे उनखे कावड़जे या उनखे कुटिजे या उनखे हैरास कजे या उनखे मारिजे या मानी न ॾिजे, त कंहिं बि क़िस्म जो ग़लति रवैयो उहो चाइल्ड अब्यूज़ में शामिलु थिए थो। ऐं जेको आहे मुआशिरो असांजो एज़ अ होल रिस्पॉन्सिबल आहे। मुआशिरा ई ठाहींदा आहिनि जेके आहिनि पंहिंजो जेको आहे
माण्हुनि खे तरबियत हूंदी आहे, इख़लाक़ियात जी जेका आहे तरबियत हूंदी आहे, त हिते जेको आहे सिंध में ॾिठो वञे त असां वटि ज़्यादातर जेके आहिनि सेक्सुअल अब्यूज़िस उहे मदरसनि में या रोडनि ते जेके ॿार आहिनि उहे वीचारा होमलेस आहिनि, कमु कंदा आहिनि, उन्हनि सां बि चाइल्ड अब्यूज़ थींदो आहे। ऐं चाइल्ड लेबर बि इज़ ऑल्सो अ चाइल्ड अब्यूज़। इन खां अलावा जेको आहे असां ॾिसूं था असांजा पंहिंजा जेके पेरेंट्स आहिनि उहे बि पंहिंजे ॿारनि खे मारींदा आहिनि, उहो बि चाइल्ड अब्यूज़ आहे। बाक़ी इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी मां मुतफ़िक़ आहियां त अञा ताईं जे तरीक़े सां असांजे हुकूमतनि खे इन खे टैकल कजे, इन तरीक़े सां हुकूमत टैकल न पई करे। असांखे अहिड़नि ॿारनि जे लाइ चाइल्ड प्रोटेक्शन होम्स अली आहिनि। हसन साहब मां तव्हांखे थोरो इंटरप्ट कंदुमि। तव्हां माज़ी में तव्हांजो वॾो हिकिड़ो एक्सपीरियंस बि आहे, तव्हां घरू सेक्रेटरी बि रहिया आहियो ऐं जेल खाना जात जा बि सेक्रेटरी रहिया आहियो, ऐं उन खां अलावा असां वटि जेके जेल्स आहिनि उते बि जुवेनाइल नंढनि ॿारनि जा वार्ड्स बि आहिनि, उते बि काफ़ी जेके आहिनि उहे हरासमेंट जा केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट थींदा रहिया आहिनि, या के अहिड़ा आहिनि जेके रिपोर्ट न बि थिया हुजनि। तव्हां उहो पंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे उहो कीअं शेयर कंदव असांजे नाज़रीन सां? से बिल्कुलु जेलनि में जुवेनाइल जेल्स बि हूंदा आहिनि, जेके एडल्ट्स न हूंदा आहिनि उन्हनि खे जुवेनाइल जेल्स में रखंदा आहिनि। ॿिया रिमांड होम्स बि आहिनि, उहे रिमांड होम्स में उन्हनि ॿारनि खे रखियो वेंदो आहे ऐं उते प्रॉपर उनजी जेका आहे टेक केयर कई वेंदी आहे। हा ॾिसो, कंहिं बि इदारे में, या मां जीअं ॻाल्हि थो कयां, को हॉस्टल हुजे, कंहिं बि बोर्डिंग हॉस्टल हुजे या मदरसो हुजे, उते हिकिड़े सर्टन लेवल ते तव्हां चेक रखी सघो था, उन लेवल खां अॻिते वञी तव्हां नथा रखी सघो। अब्यूज़िस जेके आहिनि उहे घर में बि थी वेंदा आहिनि, इंसान खे ख़बर न पवंदी आहे, पोइ अॻिते वञी जेको आहे चाइल्ड। त असांखे ॿारनि खे जेको आहे एजुकेट करणु खपे, पेरेंट्स खे ऐं मुआशिरे खे। ऐं उहा जेका आहे एजुकेशन मां नथो ॾिसां त हिन टाइम ते गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान में चाहे कंहिं बि प्रोविंसिस में जेके ॿाहिरनि मुल्कनि में आहिनि उहे बाक़ाइदे ॿारनि खे एजुकेट कंदा आहिनि त तव्हांजी कहिड़ी जाइ ते केरु नौकर या ड्राइवर या को घर जो को माइट मिट जेके एक्सेस हूंदो आहे ॿारनि ते, उहो जेको आहे तव्हां ते अटैम्प्ट करे त तव्हां हुन केस में छा कयो। उते त एज़ अ सब्जेक्ट बि जेको आहे नंढनि ॿारनि खे जेको आहे स्कूल में बि सेखारियो वेंदो आहे त तव्हां पाण खे कीअं प्रोटेक्ट कंदो ऐं कीअं उहा जेका आहे पंहिंजे पेरेंट्स सां कंप्लेंट कंदो। ऐं पेरेंट्स खे बि इनकरेज करणु खपे ॿारनि खे त जेको बि उन्हनि सां को अहिड़ो इशू थिए, ग़लति रवैयो थिए, चाहे कंहिंजे तरफ़ां हुजे, छो त ॿारनि सां अब्यूज़ जेको असां जंहिंजी ॻाल्हि था कयूं त उहो वेझा माण्हू हूंदा आहिनि उहे करे सघनि था, या जेके निधड़का हूंदा आहिनि। जीअं मां ॻाल्हि कई, जेलनि में माण्हू निधड़को हूंदो आहे, ऐं रोडनि ते बि जेके आहिनि होमलेस आहिनि उहे बि निधड़का हूंदा आहिनि। त इहो हिकिड़े पार्ट ते मुआशिरो, ॿिए पार्ट ते असांजा पंहिंजा पेरेंट्स, ऐं टे पार्ट ते जेको गवर्नमेंट। त गवर्नमेंट हींअर जेके आहिनि ॿारनि जे लाइ जेके आहिनि होमलेस जे लाइ घर वग़ैरह ठाहिनि पिया, पंजाब में इन ते सुठो कमु थिए पियो, सिंध में बि थियणु खपे। ऐं इन खे बाक़ाइदे इनकरेज करणु खपे ऐं एजुकेट करणु खपे नंढनि ॿारनि खे त हू कंहिं तरीक़े सां इन खां बची सघनि था, ऐं कंहिं तरीक़े सां पेरेंट्स जेके आहिनि ऐं टीचर्स जेके आहिनि उहे बि एजुकेट कनि पंहिंजे ॿारनि खे ऐं पंहिंजे स्टूडेंट्स खे त कंहिं तरीक़े सां इन खां बचणु खपे ऐं कंहिं तरीक़े सां इन खे रिपोर्ट करणु खपे। ऐं असांजे कोर्टनि खे बि ॾिसिजे, उहे उन्हनि खे सज़ाऊं अचनि, जेके सज़ाऊं गवर्नमेंट तजवीज़ कयूं आहिनि, जेके कानून में आहिनि, उहे सज़ाऊं ईंदियूं त जेके आहिनि ॻाल्हियूं अॻिते लहंदियूं। पर मेजॉरिटी में हेसि ते इहो ॾिठो वियो आहे त ॿारनि जा जेके बि एब्यूज़िस जा केसिस आहिनि उहे पुॼाणी ते कोन पहुता आहिनि। हिते हिकु वक़्फ़े जो थोरो टाइम थी वियो आहे नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।